गुडू बरसां सिंध ऐं पंजाब बॉर्डर खे मिलाईंदड़ डेरा मोड़ पुल वटां कोच मालिक लापता थी वियो आहे। वधीक तफ़सील सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर शहरबाज़ खोसो। जी शहरबाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुड्डू थाना जे हद डेरा मोड़ वटि ही वाक़ियो पेश आयो आहे, जिथे पठान बिरादरी जे मुसाफ़िर कोच जो मालिक ख़्याल मोहम्मद ओचितो लापता थी वियो। मुसाफ़िर कोच कराची खां बनू तरफ़ वञी रही हुई। गुज़िरियल राति तक़रीबन 11 वॻे रेंजर्स चेक पोस्ट ते गाॾी नंबर BSI 005 खे चेकिंग दौरान न्यू पुल ते रोकियो वियो। उन महिल कोच जो मालिक ख़्याल मोहम्मद गाॾी जे पोयां बीठल हो, जेको उन्हनि लम्हनि खां पोइ नज़र न अची सघियो। मुसाफ़िरनि ड्राइवर ॿुधायो त शक आहे त हू मतां पुल में किरी पियो हुजे, छो जो उन वक़्त खां लापता आहे ऐं संदसि को बि ॾस पतो न आहे पइजी सघियो। वाक़े जे इतला ते एसे जो गुडू गुलाम क़ादिर जतोई पुलिस टीम सां पुल ते पहुतो ऐं टोबनि जे मदद सां पुल में जेको आहे सो ॻोल्हा शुरू कई वई। ॿिए पासे कोच ड्राइवर ऑफ कैमरा इहो बि ज़ाहिर कंदे चयो त कोच मालिक वटि लॻभॻि 2.5 लख रुपया रक़म पिणु हुई। शक आहे त मतां खेसि कंहिं अगवा करे गुम कयो हुजे। मुसाफ़िर मर्द औरतूं ऐं ॿारड़ा डेरा मोड़ पुल वटि राति खां वठी सख़्तु परेशानी में बीठल रहिया ऐं चवण लॻा त जेसीं ताईं कोच मालिक नथो मिले असीं वापसि न वेंदासीं। ऐसे जो गुड्डू गुलाम क़ादिर जतोई पिणु वाक़े वारे हंधि बीठल रहियो ऐं ऐसे जो गुड्डू इहो चयो त शक आहे त जेको ख़्याल मोहम्मद आहे उनजो पेर तिरकण सबबि हू पुल हेठां जेको आहे सो किरी वियो हुजे। मुसाफ़िर 24 कलाक इंतज़ार करण बाद आख़िरकार पंहिंजे मंज़िल ॾांहुं रवाना थी विया, जॾहिं कोच जो मालिक ख़्याल मोहम्मद अञा ताईं न आहे मिली सघियो। जी शहरबाज़, तव्हांजी महिरबानी।